सुब्हानल्लाह वल्हम्दुलिल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वता इल्ला बिल्लाहिल अलिय्यिल अज़ीम। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अलिफ लाम मीम। ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन। الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون والذين يؤمنون بما أنزل إليك وما أنزل من قبلك وبالآخرة هم يوقنون أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون। صدق الله العظيم। إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما। बड़ी आवाज से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदन नबील उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अल बैतिही व बारिक व सल्लिम वसल्लि कज़ालिक अला जमीइल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहिम व अस्हाबिहिम
وآل بيتهم وذرياتهم أجمعين. मुझे अजीज है मुझे भाई निहायत अल्लाह ताला वली मेरे बादशाह ताज़ा के नवाज़म फरमायो जेड़े फितने के ज़माने में हेड़े बेहयाई बुशराई के ज़माने में हेड़े नफ्सा नफ्सी के आलम में हेड़े टच मोबाइल के गंद में अल्लाह ताला ताज़ा के चूंडे पांजे घरे मस्जिद शरीफ में व्यारे पांजे कुरान जे ॿुधण ॿुधाइण जी सादत बख्शी दुआए अल्लाह ताला ताज़ा समूरन जी हाज़री पांजी बारगाह में मंजूर मकबूल फरमाए सबनी की अल्लाह ताला कुरान मजीद मदा अमल जी तौफीक नसीब फरमाए। ही जलसा ही प्रोग्राम ही वाइज़ इन जे लाइ रखिया वेंदा आहिनि त असां पाण में सही माना वारी मुसलमानी पैदा सही माना में पांजी इस्लाह करे सको जेके भी अज़ामे कमियों आहिनि कोताहियूं आहिनि अज़ामे गुनाह आहिनि वे कमियों कोताहियूं दुरुस्त कयूं गुनाहनि खां तौबा ताइब थियूं अल्लाह ताला जी बंदगी में अल्लाह ताला जी हुक्म मुताबिक पंहिंजी जिंदगी बसर कयूं समेना غفرانك ربنا وإليك المصير। इन कुरान मजीद जे जलसन के मस्करी न बनायो मजाक न बनायो भोग न बनायो हितों कुछ पिरायो समझण जी कोशिश कयो कुरान शरीफ दे अमल जी मेहनत कयो छो त बदले दी जिंदगी मिलिया असल ताज़ा जी जिंदगी आखिरत वारिया असल ताज़ा जी जिंदगी जन्नत वारिया हिते दज़ा मेहमान थी मुसाफिर थी दुनिया में आया हूँ अन करीब दुनिया जो जान सादा के छड़वा रोज बरोज ॾिसौंदा त वेचारा माण्हू मरंदा था वञनि कोई एक्सीडेंट में तो मरे को अटैक में तो मरे को बुखार में तो मरे को बीमारी में तो मरे को गोलिन में तो मरे को किए तो मरे रोज बरोज जनाजा कब्रिस्तान जे तरफ खजंदा पिया कुल्लु मन अलैहा वयबका वजह रब्बिक ज़ुल जलाल वल इकराम फबअय्यि आलाइ
फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। आया दुनिया में जन्नत कमाइण जे लाइ अलाए शादी मुसलमानन के जो दुनिया कमाइण जी मेहनत में लगी आ, पैसा कमाइण जी मेहनत में लगी आ, घरन ठाहिण जी मेहनत में लगी आ, जमीन वठण जी मेहनत में लगी आ। ओ मुझा अज़ीज़ो या अजाई मेहनत सजाई मेहनत आया जो कुरान मजीद जे चवण ते पंहिंजी जिंदगी बसर क्यों सजाई मेहनत आया जो सीरत सूरत मोहम्मदी पैदा क्यों सजाई मेहनत आया जो पाण में अल्लाह रसूल जी फरमा बरदारी पैदा क्यों सजाई मेहनत आया नमाज़ जी पाबंदी कयो हय्या अलस्सलाह हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह। जी भी आज़ान जो सदे दुकान में वेठा हो, ऑफिस में वेठा हो, घर में वेठा हो, रोड रस्ते जो जाते भी हो, अल्लाह जे सदके लबे करे जी मस्जिद में नमाज़ा पढ़ो। या अय्युहल्लज़ीना आमनु रुकऊ वस्जुदू वाबुदू रब्बकुम वफ़अलू खैर लअल्लकुम तुफ़्लिहून। या मेहनत सजाई जेका असांखे वणे नथी, न कुरान शरीफ तो वणे, न नमाज़ थी वणे, न मस्जिद थी वणे, बस ॾींहं रात दुनिया दुनिया वरी रागन में साजन गानन में टच मोबाइल में वेठा बेहयाई वारा प्रोग्राम ॾिसंदा, उघाड़ियूं फिल्मूं, नंगियूं पराइन माइन जूं तस्वीरां। अल्लाह जी ज़ात जो कसम इन टच मोबाइल जेको असांखे फ़ाइदो ॾिनो नुक़सान असांखे वॾो ॾिनो। नौजवान असांजी इन टच मोबाइल जे ज़रिए ख़राब थी चुकी। वाइद भी तॾहिं माण्हुनि खे नथा वणनि जो ॾींहं राति टच मोबाइल में राग हलायूं वेठा आहिनि, साज़ हलायूं वेठा आहिनि, फिल्मां ड्रामा हलायूं वेठा आहिनि। इन टच मोबाइल जे करे माण्हू मस्जिद खे छॾियूं वेठा आहिनि। इन टच मोबाइल जे करे माण्हू अल्लाह खे विसारे वही रहिया, रसूलुल्लाह खे विसारे वही रहिया। ॾींहं राति मोबाइल में वगी इंटरनेट इस्तेमाल कंदा, परायन माइन सां ॻाल्हाईंदा, परायन माइन खे ॾिसंदा, वेठा बेहयाई बुछड़ाई वारा प्रोग्राम हलाईंदा। नौजवान मर्द इन में फासी विया, पर मायूं भी नौजवान इन में फासी वयूं, मुंहिंजूं भेनरियूं। वगी न टच मोबाइल मर्दन खे नुक़सान ॾिनो आहे, माइन खे भी नुक़सान ॾिनो आहे। अल्लाह अकबर कबीरा। ओ मुंहिंजा अज़ीज़ो, ओ मुंहिंजा भाइरो, तॾहिं त अज़ाब, तॾहिं त परेशानियूं,
तने द छेड़ा तने द फसाद असां वजनी न था घर घर में बेचैनिया घर घर में मायूसिया घर घर में गमगीनिया हर मानो जिंदगी को बेजार हो गया इन जे करे जो सादा अल्लाह रसूलुल्लाह वारो रस्तो छड़े विया इन जे करे जो सादा कुरान मजीद के विसारे वही रहा मस्जिद के नमाज के विसारे वही रहा नी रात टच मोबाइल में नी रात टीवी में वीसीआर में डिशन में बेहयान ब्रान वाला प्रोग्राम के प्यारे सो तने दसायूं जिंदगियों हां बर्बाद थी तबाह थी चुका है नौजवान मर्द मायूं हाने चरिया पागल थींदे नजर ता अचन को दरिया में तो टपोड़े को तो बाण के बिजली में मारे को बाण के रेल जी पटड़ी दे दो चलाए को किए तो जार खाई मरे को पिस्टल या फायर करे मरे ओ मुझे अजीजो तेरे करे मौत वाला था के गुजारिश करना जेके भी ता कुरान जी मोहब्बत में न मस्जिद में आया हो अल्लाह जो वास्तो दो टच मोबाइल जो गलत इस्तेमाल न क्यों टच मोबाइल जो घणो पाण के आदि न बनायो जेको टेम मिले कुरान शरीफ जी तिलावत में गुजारियो कुरान जे पढ़ण में गुजारियो कुरान जे ॿुधण में गुजारियो नमाज में गुजारियो सजदन में गुजारियो जेको टेम ताके फारग मिले मस्जिद में गुजारियो अल्लाह जे जिक्र में गुजारियो फरमाया अल्लज़ीना आमनू उज़्कुरुल्लाह ज़िक्रन कसीरा अन्या वरी आवाज़ हकीकत या याद असां भी वाइज़ करे करे थकी पिया सच्ची गाल है एक तो मानू कुरान मजीद बुधण लाए तैयार न वरी जे कने आहिन भी दाना कणा कुरान शरीफ बुधण वाला उहे भी बस एक कनो कुरान मजीद बुधंदा बे कनो कदी न अमल करण लाए तैयार न जलसन करायण वाला जलसन बुधण वाला वाइजन करायण वाला वाइजन बुधण वाला नमाज भी न था पढ़ माखिन सा दिता नौशरो फेरोज में एकड़े दोस्त मुझे जलसो रखियो मां उते वियोस जलसे ओठ जो नालो नथो खणा माखे जेबो जी सही वरायो मां ॾाढा तहां जा वाइज़ ॿुधो ॾाढियूं तहां जो तकीरा ॿुधो ॾींहुं रात सॼो ॾींहुं तहां जो क़ुरान हलाईंदो मां शौक़ में तहां को तारीख़ वती आहे माखे कसर ॾिजो हाज़ुर बा मगरिब जे मां उते पहुतुसि हिन मुखे पर्दो कराए पंहिंजे घर में विहारियो आज़ान मगरिब जी शुरू थी मां चयोमांसि यार नमाज जो टाइम थियो आज़ान मिले थी नमाज पढ़ूं काथे पढ़ूं मस्जिद आहे जे न सही मस्जिद परे आहे इलाही पोइ हिते पढ़ो नमाज मां जो ठीकु आहे भला ॻोल्हे अच मुसलो खणी आ सच्ची ॻाल्हि थो ॿुधायांव सॼो घर ॻोल्हा के हिनखे मुसलो न मिलियो वरी मूंखे चई साईं इब्राहिम भला ॻोठ मूं घुमी अचां मुसलो हथ करे जा वरी सॼे ॻोठ मूं घुमी आयो तक़रीबन 15-20 घर हिकिड़े घर में मुसलो न मिलियो आखिर में हिकिड़ो रुमाल खणी आयो चई साईं इब्राहिम मुसलो नथो लभे तहां हिन रुमाल ते नमाज़ पढ़ो मां जो यार हे जलसा है प्रोग्राम है वाइज़ बाकी कहिड़े कम जो तहां जे घर में मुसलो ही ना है मन नमाज लभे ही नथी नमाज ज़री पुरजी बुझिया तो मुसलो तो घट में घट ॻोठ में हुजे हाल यो मुसलो ही ना है कंहिंखे वाइज़ कयो कंहिंसां तकीरा छा वाइज़ नमाज के भी अज़ाम मुश्किल बनाए वही असां प्यारे नबी मोहम्मद करीम जे गुलामी जा वडा नारादान गुलामी रसूल में मौत भी कबूल है मौत कबूल आ बाकी नमाज कबूल नहीं
असा हज़रत अली इजाज़त वाला नाराज़ान में हेतरी दा पान के सदायो ओ मुझा अज़ीज़ो हेतरी सदान सोलवा हेतरी थियण दुखियो हज़रत अली सईद वॾो निमाज़ी हो एडो निमाज़ी हो जो जमात न करे हज़रत अली को कज़ा न दी ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाइरो कदे हज़रत अली को जमात नमाज वारी न वई पर मुझा भाइरो मुझा दोस्तो मुझा अज़ीज़ो तकबीर ऊला भी हज़रत अली को करे कज़ा न दी एडो नमाज जो पाबंद हो तने तारीफ कंदे अल्लाह हज़रत अली जी कुरान मजीद में ये फरमाए तराहुम रुक्कन सुज्जदैन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना सीमाहुम फी वजूहिहिम मिन असरि सुजूद ज़ालिका मसलुहुम फित तौरात व मसलुहुम फिल इंजील। कदे जमात दा कज़ा न दे पर तकबीर ऊला भी एडो हज़रत अली नमाज़ी एडो हज़रत इमाम हुसैन नमाज़ी हो इमाम हसन एडा नमाज़िया जो दिया जी नमाज पंजगाना नमाज द पढ़दा नफलें सुन्नतों अदा करदा पर रात जो सजी रात अलबेद नमाज में गुजारिंदा कुरान जी तिलावत में गुजारिंदा हज़रत अली जा पैर मुबारक सुनीदा हज़रत फातिमा जा पैर मुबारक सुनीदा हज़रत इमाम हसन हुसैन जा पैर मुबारक सुनीदा पर सजी रात नमाज में सजी रात कुरान जी तिलावत में गुजारिंदा अर्रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान अश्शम्स वल क़मर बिहुस्बान वन्नज्मु वश्शजरु यस्जुदान वस्समाअ रफ़अहा वज़ल मीज़ान अल्लाह ततगौ फिल मीज़ान वअक़ीमुल वज़न बिल क़िस्त वला तुख़सिरुल मीज़ान। हेदरी सदान सोलवा हुसैनी सदान सोलवा अलबेदन जो हुबदार सदान सोलवा उन्हनि जो सही माना में आशिक बणजण ॾाढो ॾुखियो वॾा अलबेद कुरान जा आशिका नमाज जा पतंग निहारियो हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में बच्चा शहीद दिया बार शहीद दिया भाई शहीद दिया दोस्त यार शहीद दिया हज़रत इमाम हुसैन बेचारो ज़ख्मन में चूर जो ज़मीन दे पिया शिमर ज़ालिम सीने दे वेठो हज़रत इमाम हुसैन के चवे तो पढ़ कलमो न कया शहीद हज़रत इमाम हुसैन ने फरमाया शाहजादों तुमके धमकाए दो छातूंगे रेजारे दो छातूंगे खौफ को डराई शाद दसां जिलाए नामा शाद दसां जिलाए करामा शाद
शहादत असांजे लाइ इज्जत मान शान रुतबा असांजे लाइ वॾी फज़ीलत शहादत मुंहिंजा बचड़ा शहीद थिया मूंखे उन्हनि ते फ़ख़्रु आहे मुंहिंजा भाइर शहीद थिया मूंखे उन्हनि ते फ़ख़्रु आहे मुंहिंजो भाटियो क़ासिम शहीद थियो मूंखे उन्हनि ते फ़ख़्रु आहे मुंहिंजा दोस्त यार शहीद थिया मूंखे उन्हनि ते फ़ख़्रु आहे मां भी शहीद थियण लाइ तयार पर परे त थी पहिरियों नमाज़ ते कारी वारी अदा कयां पोइ भलजा मूंखे भी शहीद कजा धिको ॾेई शिमर खे परे करे हज़रत इमाम हुसैन करबला जे मैदान में भाइरनि जा जनाज़ा खिंजे साम्हूं ॾिसे बचड़नि जा जनाज़ा खिंजे साम्हूं ॾिसे दोस्तनि यारनि जा जनाज़ा खिंजे साम्हूं ॾिसे हाँ क़ासिम भाटे जो जनाज़ो खिंजे साम्हूं ॾिसे बेचारे खे उञा बेचारे हज़रत इमाम हुसैन खे चइनि ॾींहंनि जी बुख आहे बेचारो ज़ख़्मनि में चूर लॻो पियो आहे ॾहीं जो सॼो ॾाढ़ो वेचारे जिस्म जे हिसे में तीर लॻा जिस्म जे हिक वार में तीर लॻा खंजर लॻा हाँ तलवारनि जा वार ऐं घाव थिया पोइ बि हज़रत इमाम हुसैन अहिड़े वक़्त में जाथे न पाणी आहे न वुज़ू जी जाइ आहे न नमाज़ पढ़ण जो मसलो आहे इन जाइ ते पंहिंजी चादर मुबारक लाहे मिटीअ सां तयो करे उते जो उते अल्लाह अकबर करे नमाज़ शुरू कयूं सना पढ़ी पढ़ंदा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्ज़ूबि अलैहिम वलद्दाल्लीन अन्या वरी आवाज़ हिक रकात पढ़ी बी रकात जे सजदे में आयो हज़रत इमाम हुसैन ज़ालिमन नमाज में सजदे में हज़रत इमाम हुसैन के तीर चुटिया हज़रत इमाम हुसैन के खंजर आया हज़रत इमाम हुसैन के तलवारूं आयूं और मुझा अज़ीज़ो करें अल्लाह वारे हज़रत इमाम हुसैन जी नमाज साराई के न मंदिर में न मस्जिद में न बैतुल्लाह के दीवारों के साए में नमाज इश्क अदा होती है तलवारों के साए में वही बे अल्लाह वारे ही हज़रत इमाम हुसैन जो सजदो साराए चली बाबा नबी नाना निस्बतो तो ऐसियो चले खंजर करे सजदा इबादतो तो ऐसियो हेनो ज़ालिम खंजर दान हेनो तलवारन जा वार दा कर हेनो तीर दा चुट हेनो हज़रत इमाम हुसैन नमाज में आ सजदे में आ पढ़े दो सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला अल्लाह पिछाड़ी वेचारो शहीद थियो धड़ मुबारक सजदे में आ मुंडी मुबारक अलग थी वही सिसी मुबारक अलग थी वही वो भी चपड़ा मुबारक हलन पिया जुबान दे यही लफ्ज़ जुमला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला सुभान रब्बियल आला एडो हज़रत इमाम हुसैन नमाज जो परवान एडो आशिरो आशिरो। 「 शहीदी नमाज में थियो सजदे में
अजलाए शाफी मुसलमान के अज हुसैनी सदान वारन के अज हेदरी सदान वारन के अलाए शाफी अलबेदन जे उदार सदान वारन के नंबरदन के दिन मालवणे नमायन के निमाल के मामूली समझी वेठा निमाल जी का हैसियत मुसलमान जे दिल में नहीं को ख्याल निमाल जो आईन दुख दा चवणो वे मजरियो वेचारियो वीरान निमाल जन हर जाए ते वना तो माके माण्हू चवंदा साईं निमाल जे मौज़ूअ ते ॻाल्हायो मस्जिदूं खाली लगियूं पियूं बाज़ारियूं भरियूं पियूं तव्हां वञी ॾिसो त सयूं मुसलमाननि खे हया नथो थिए त अल्लाह जो सॾ थियो आहे निमाज़ पढ़ो अल्लाह जे सॾ खे लबे कयूं छॾे ॾियूं हाली वापार खे तिजारत खे दुकान खे हया नथो अचे अज़ान ॿुधी दुकान बंद करण लाइ तैयार नाहियूं अज़ान ॿुधी हाफ़िज़ बंद करण लाइ तैयार नाहियूं अज़ान ॿुधी घर मस्जिद शरीफ जे हाँ तरफ अचण जे लाइ तैयार नाहियूं ओ मुंहिंजा अज़ीज़ो सहाबिया नालो तस अब्दुल्लाह इब्न मक्तूम अंधरो नबी साईं जो गुलाम आयो नबी साईं अबस वतवल्ला वमा युद्रीक लअल्लहु यज़क्का साहबी अंधरा नबी साईं वधायो नबी साईं के फरमाया मुझा सोना साईं मां पंजगाना नमाज तहां सां गॾु मस्जिद नबी में पढ़ंदो आहियां पर मां इजाज़त वठण आयो आहियां त फजर जी नमाज मूंखे इजाज़त ॾियो त मां घर में पढ़ां हेॾे न अचां मस्जिद नबी में छो त सुबुह सां मूंखे वठी अचण वारो नाहे मुंहिंजो घर मस्जिद नबी खां इलाही परे आहे नबी साईं फरमाया पुट ठीकु आहे फजर जी नमाज तूं घर में अदा कंदो कर थोरो हलियो आहे नबी साईं सॾु कयो या अब्दुल्लाह ओ अब्दुल्लाह हेरे भला दे हाल ही आवाज़ तो वटि पुॼंदा आहिनि कननि हय्या अलस्सलाह हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह हय्या अलल फलाह इहो आवाज़ तो ताईं पुॼंदो आहे कननि पुॼंदो आहे हाणे साहबी हज़रत अब्दुल्लाह इब्न मक्तूम अंदरो साहबी तो फरमाए साईं मां इहा आवाज़ ॿुधंदो आहियां बिलाल जा हय्या अलस्सलाह हय्या अलल फलाह साईं फरमाए पुट जे इहे तूं लफ़्ज़ ॿुधंदो आहियां त हर हाल में तोखे मस्जिद में जमात सां नमाज अदा करणी आहे मुंहिंजे कद नमाज पढ़णी आहे छो त अल्लाह तोखे सॾे थो मां मोहम्मद करीम तोखे कीअं इजाज़त ॾियां त तूं फजर जी नमाज घर पढ़ तंहिंजे करे तोखे हर हाल में मस्जिद नबी में अचणो आहे फजर जी नमाज बि तोखे जमात सां अदा करणी आहे साहबी फरमाए तो साईं पोइ मां छा कयां मूंखे तकलीफ़ थी थिए अचण में साईं फरमायो हीअं था कयूं तुंहिंजे घर खां वठी मस्जिद नबी ताईं रसी था हणायूं पोइ तूं हिन रसीअ खे टेकरे ई मस्जिद नबी में पुॼंदो वञ नमाज़ जमात सां वीचारो ॿ टे ॾियारा उन रसीअ जे टेक ते आयो आहे हिक ॾियारे के मुनाफ़िक़ के ज़ालिम रसीअ जो मुंहुं फेराए कप ऐं खॾ जे तरफ़ करे छॾियो वीचारो साहबी अंदरो टेक ॾींदो रसीअ जे ज़रिए अची रहियो त वीचारो जी खॾ में किरी पियो कप में गॾिजी पियो वीचारे को जान निकिरी वई अल्लाह अकबर नबी साईं मस्जिद नबी में सुन्नत पढ़ी रहा साईं आवाज़ ॿुधो यकदम नबी साईं साहबा के फरमायो ॾिसो त साईं अब्दुल्लाह इब्न मक्तूम रे खेरदा है अंदरो साहबी वीचारे के कोई इजाज़त न आयो रड़ण जी आवाज़ न जो ॿुधण में आयो साहबी ॿाहिर निकिता सभिनी को अल्लाह अकबर आवाज़ रड़ निकिरी वई नबी साईं दौड़ंदा आया ढुकंदा आया छा नबी साईं ॾिसण वीचारो खॾ में किरी वियो आहे गप में गॾिजी वियो आहे
वक्त में नबी साईं वनी अंदर सहाबे के ठाकुर बादा चुम्यो साईं फरमायो पुत्र हेडे काडे निकरे इसे अलाए करे मुनाफिक जालिम रसी जो मुंह फेरा हेडे करे छड़ियो माजी खदमे गप में करियो नबी साईं ने अखरे मुबारक में पानी भी वे दो सहाबे अंदर के चुम्यो भी अंदा ठाकुर भी पांदा पान फरमांदा पुत्र जो के वडी तकलीफ अची हुई वडो ईजा अची इन तकलीफ के बावजूद इन ईजा के बावजूद को भी तो हां जमात समझ नबी में नमाज अदा करनी अल्लाह ताला इन तकलीफन के बदले में क़यामत जे ॾियारे तोखे नूर वारी अखियूं नसीब फरमाए पांजी ज़ियारत ऐं दीदार कराईंदो फमन कान यरजू लिक़ा फलियअमल अमलन सालिहा फलियअमल अमलन सालिहा वला युशरिक बिइबादति रब्बी अहदा अंधड़ो साहबी उनको जमात माफ नथी दे इनको निमाज़ा माफ हेडी बेचारे के तकलीफ जे किरी पियो खद में गप में पोवी नबी से भाकुर बादल चुम्यो नो पाण फरमाए पुट तो के वडो हिसाब आयो वा वडी तकलीफ आई तो के पर इन तकलीफ जे बावजूद भी तो के फजर जी नमाज काथे पढ़नी आ मस्जिद नबी जमात अज चंगा भला मां घर में बैठा सुम्या पिया फजर जो उठ नहीं नदा 9 बजे ताईं 8 बजे ताईं सूरज जी मथे तो बियो पूरा एकड़ा ऐसे न पिया शहर जो त निजाम तो थियो रात जो 5 बजे दा नौजवान सजी रात मर्द माई टच हलाए ये मोबाइल हला रात जो 5 बजे 6 बजे सुमंदा तो फजर भी वही और डी जो 11 ताईं 12 ताईं 1 बजे ताईं सुम्या तरी दसा जे सेहत नु बरकत आली हुई तरी दसा बीमारन में भाजी आऊं जो अल्लाह जे रसूल जे हुक्म जे खिलाफ कम करे रहा रात सुमानी रात जो आराम कजे नबी ज़ैन फरमायो बिना के उज़र जे इशा जी नमाज खां बाद में साईं फरमायो न कचहरी कजे न ॻाल्हाइजे ज़िक्र अज़कार जी में विरजे त भलजा माण्हू वेही सघे थो क़ुरान जो जलसो हुजे त भलजा माण्हू वेही सघे थो पर नबी साईं फरमायो हरू भरू कचहरी करण जे लाइ इशा जी नमाज खां पोइ कोई न वेहे साईं फरमायो मर्द भी महल सां सुम्हनि मायूं भी महल सां सुम्हनि आराम करनि त वरी जीअं निंड वारो खानो फुल थी वञे त सभिनी खे फजर वारी नमाज नसीब थे पर मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो अलाए छा थियो आहे मुसलमाननि खे नथो वणे असांजो वाइज़ उन्हनि खे नथो वणे क़ुरान जो वाइज़ उन्हनि खे नथो वणे रसूलुल्लाह जो वाइज़ उन्हनि खे वतन दा पंहिंजी मर्ज़ीअ ते ज़िंदगी गुज़ारींदा वतन दा यहूदन ऐं नसारनि जी पैरवी कंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाइरो संभालियो पाण महिरबानी करे नमाज़नि जा आशिक़ थी वञो नमाज़नि जा परवाना थी वञो पतंग थी वञो ऐं पंहिंजे सुम्हण जो तरीक़ो उहो ठाहियो जेको नबी साईं करे विया लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी वयग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफ़ूरुर रहीम ता भील ॾिठा बागड़ी ॾिठा तो
सच्ची बुधायो पाण में वेठा उहे असां वधीक सेहतमंद न कन असां गालायो न था छो उहे नबी साईं जो तौर तरीके ॾिसो उहे मगरिब महिल मानी खाईंदा पोइ वरी सुम्ही पवंदा फजर महिल सिज उभरे खां अॻु में उथंदा तॾहिं उन्हनि जी सेहत फर्स्ट क्लास आहे जो नबी साईं जे तौर तरीक़े ते नबी साईं जन पाण मगरिब हूं पहिरियों मानी खाईंदा ऐं इशा जी नमाज़ पोइ नबी साईं जन यकदम आराम फरमाईंदा पोइ रात जो देर सां तहज्जुद अदा वरी उथंदा अज़ीज़ो इहा आहे असुल ज़िंदगी नबी साईं वारी ऐं असां रात जो सॼी रात जागूं था ॾींहं जो सॼो ॾींहुं सुम्हिया पिया आहियूं मादा कमज़ोर गुर्दा फेल कामण बी कामण सी केॾो वधी वियो आहे तव्हां वञो त अस्पताल में तव्हांखे वाणिया तव्हांखे भील बागड़ी ॾेढ घटि मरीज़ नज़र ईंदा मुस्लमान घणा मरीज़ नज़र ईंदा ओ मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा भाई मेहरबानी फरमाए पाण के रात जे सुम्हण जो आदि बणायो रात जे निंद में रहमत रात जे निंद में बरकत रात जे निंद में आराम रात आहे सुम्हण जे लाइ साजी सुबह वरी फजर जो तो फजर जी नमाज पढ़ो वरी सिजो भरे ताईं कुरान जी तिलावत कयो फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम अञा वॾे आवाज़ नबी से फरमायो जेको फजर जी नमाज नथो पढ़े सुम्हियो पियो कमरे में या बाहर शैतान अची उनजे मुंह ते मुटी थो वञे पोइ जंहिंजे मुंह ते शैतान मुटे थो उनखे कारो सेहत मिलंदी जंहिंजे मुंह ते शैतान मुटी वञे उनखे कारो फरहत मिलंदी ओ कॾहिं सुभारो थींदो अल्लाह जो वास्तो तो मुसलमानों पंहिंजनि घरनि खे कब्रिस्तान न बणायो पंहिंजनि घरनि खे अस्पतालियूं न बणायो अठे ताईं घर में मुंबार बच्चा सुता पिया आहिनि हाल इहो लॻो पियो आहे शहरनि में त हिकु बजे ताईं ॿी बजे ताईं सुम्हिया पिया आहिनि नाश्तो ई 2 बजे थो थिए नाश्तो ई 1 बजे थो थिए ओ मुंहिंजा अज़ीज़ो ओ मुसलमान भाइरो मुंहिंजो भेनरियूं जेकॾहिं तव्हां शरीयत जे इस्लाम जे खिलाफ ज़िंदगी गुज़ारींदव सेहत बि विञाईंदव पाण खे दुनिया आख़िरत में तबाह बर्बाद बि कंदव जेकॾहिं शरीयत जे मुताबिक़ इस्लाम जे मुताबिक़ प्यारे नबी मोहम्मद करीम जे फरमान मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारींदव त सेहत बि कमाईंदव दुनिया आख़िरत में बि आबादी नसीब थींदव तंहिंजे करे जो मां सभिनी खे मौत पाना गुज़ारे थो कयां पहली संभालियो पाण में नमाज़ जो नूर पैदा कयो पाण में कुरान जी मोहब्बत पैदा कयो पाण में रसूलुल्लाह जी ताबेदारी पैदा कयो पाण में अल्लाह जी फरमा बरदारी पैदा कयो अल्लाहुल मौला फलउल कुल्लु हस्बुनल्लाह व निअमल वकील निअमल मौला निअमल मौला निअमल मौला व निअमल नसीर अॼु कहिड़ा इरादा था कयो इंशाअल्लाह नमाज़ जी पाबंदी कंदा
खुदा या बानो एतरो कयो घट में घट नमाज द पढ़ो फजर ते सबनी के उथारियो सबनी के उथारे नमाज पढ़ायो पान भी नमाज जमात सां पढ़ो हिम्मत क्यों यार घणी दुनियादारी के हाने दीनदारी जे तरफ मेहनत दुनिया दे थुका भई खाईंदी अल्लाह को मुतकाफ हत्ता ज़ुरतुल मकाबिर कल्ला सौव तालमून ثم कल्ला सौव तालमून कल्ला लौ तालमून इल्मल यकीन लतरवन्नल जहीम ثم لترونها عين اليقين ثم لتسألن يومئذ عن النعيم अञा वॾे आवाज़ घणा हाणे पैसा गॾु कया घणियूं जायूं ठाहियो हाणे घणियूं ज़मीना वधो हाणे दीन जे तरफ़ कुझु ध्यान कुझु क़बर जे लाइ बि तयारी कयो कुझु आख़िरत जे लाइ बि तयारी कुझु जन्नत जे लाइ बि महिनत कयो वलिमन ख़ाफ़ मक़ाम रब्बी जन्नत फबई आलाए रब्बिकुमा तुकल्लिबान कुरान जा इश्क मथे आवाज करे अञा वॾो आवाज क्यों ओ मुझा अज़ीज़ो मुझा भाइरो मेहरबानी करे संभालो पानो अल्लाह जी नाफरमान में जिंदगी गुजारो और रसूलुल्लाह जी नाफरमान में जिंदगी गुजारो ओ बेमानी बेद बिन करण वारो मां अर्ज़ करण वारो औलादन के बचरन के जेके अबे मागे रजाइंदा अबे मागे खावड़ाइंदा मेहरबानी करे संभालो तामी जेडियों भी नमाज़ां पढ़ो जेदा भी शेर क़िरात कयो जेदा भी हां ता कुरान मजीद जा खत्मा करो पर जे अबो ता को नाराज़ा मां नाराज़ा हिकड़ी नेकी भी तांजी काबिल कबूल नहीं वक़ज़ा रब्बुका अल्लाह ताबुदू वबिलवालिदैन ihsana केड़े मौजू ते गालाए केड़े ते गालाए जादे ता क्यों रुगी रुन्ने रुन्या रुगी सुन्ने नजर दा क्यों नमाज दे नमाज मुसलमान में ना नजर दा क्यों कुरान शरीफ जी तिलावत दे तो कुरान शरीफ जी तिलावत मुसलमान में ना नजर दा क्यों मुसलमान दे निका नजर न सोचे गुनाह ज़िना जी बाजार गरम कई वेठान नजर दा क्यों जे कने व्यापार तिजारत दे तो रिश्वत जी बाजार व्याज जी बाजार गरम कई वेठान मुसलमान नजर दा क्यों मुसलमान दे दबे मजाना फरमान लगा बयान अबे के गारियों अम्मा के गारियों अबे के चंबा अम्मा मिठिए के चंबा धक अल्लाह अकबर कबीरा मुसलमानों
शोई लापरवाह थी प्याओ शो ढाबे के कावड़ा होता मांगे कावड़ा होता अल्लाह जी जात जो कसमा भले आलिम हुजे भले मुफ्ती हुजे भले हाफिज हुजे भले कारी हुजे भले हाजी हुजे भले गाजी हुजे भले शहीद हुजे और मुझे अजीजो भले जेलर में नेकन करवारो जे शो न तहज्जुद गुजार हुजे पर जेकने अबो नाराज त अम्मा नाराज त करी नेकी भी नजी काबिल कबूल नाहे नबी ने फरमाया अबे अम्मा जे नाफरमान जी मां मोहम्मद करीम शफाअत न कदम सैयद फरमायो अबे अम्मा जा नाफरमान दुनिया में भी रुसवाए ख्वार कब्र क़यामत में भी उनके लाए अज़ाब चारा या वैलना मन बाज़ना मिम्बर क़दना हाज़ा मा वअदल रहमान हाज़ा मा वअदल रहमान व सदक़ल मुरसलून नथो वणे अबो नथी वणे अम्मा अल्लाह कुरान के चंबा पी के धकान अल्लाह जी जात जो कसमा जिन जिन भी पंजन पीरन के धकाया मां वे रुलंदे दिठा रोइंदे जिन पंजन अमड़न के नाराज कया मां वे रोइंदे दिठा तड़पंदे दिठा नबी ज़ैन फरमायो जेकर मां मोहम्मद करीम जो अबू जिंदा हुजे तो मां मोहम्मद करीम दी रात बेजी खिदमत का मुझे अब्दुल्ला बाबू जिंदा हुजे मां बाबे के जोर जहां बाबे के पानी पिया बाबे के पान मानी तैयार करे खा रहा बाबू जिंदा जहां मां बाबे जी टोकरियों खड़ा सैयद फरमायो बाबू जिंदा जहां मां वेठो बाबे के जोर ही जोर जहां कचहरी में वेठो जहां खिदमत ही खिदमत क्या बाबू शरी हुक्म कंदो जहां मां मोहम्मद करीम मनी दो जहां और मुझे अजीजो नबी ज़ैन फरमायो काश जेकरे मुझी अम्मा आमना जिंदा हुजे जियरी हुजे अम्मा जी खिदमत क्या अम्मा के मानी खाराया अम्मा के पानी पियाया अम्मा जे हाँ हुक्म जे लाए दी रात मां मोहम्मद करीम बीठो जा अम्मा चौंदी वने हाँ मां हुक्म कंदो वञा साईं ने एतिरा लफ़्ज़ भी फरमाया जेकॾहिं मुंहिंजी अम्मा जिंदा हुजे मां मस्जिद में हुजा नमाज़ पढ़ाया मुखे अम्मा सॾु करे या मोहम्मद मां नमाज़ टोड़े जमात ढोड़ंदो अची अम्मा जे पेरनि मुबारकनि में मुंहुं मुबारक रखी अम्मा खे जी कया तूं न साईं जो गुलाम सॾाए अम्मा वेचारे खे धक दुआणे उन साईं जो गुलाम सॾाए अबे वेचारे जी दिल आज़ारंदो अबे खे चरियो थो चवे अम्मा खे पोड़ी थो चवे अबे खे पोड़ो थो करे वेठो अबे खे नाराज़ थो करे चवे थो त हाणे पोड़ा थिया न चरिया थिया न पागल थिया ओ मुंहिंजा अदा ओ मुंहिंजा भाउ महिरबानी करे संभाल अबे अम्मा जी खिदमत में अबे अम्मा जे प्यार में अबे अम्मा जे कुर्ब में अल्लाह जो कुर्ब रसूलुल्लाह जो कुर्ब अल जन्नत तक़दा बिल वालिदैन अल्लाह सही जन्नत रखी अबे अम्मा जी खिदमत में वक़ज़ा रब्बुका अल्लाह ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन ihsana अञा वॾे आवाज़ छाते ॻाल्हायूं कहिड़े मौज़ू ते ॻाल्हायूं खुदा जो वास्तो जाॾों ताॾों खुटा पिया जाॾों ताॾों तॾहिं त अज़ाब वञनि ई नथा
कोरोना वारो अज़ाब केड़ो खतरनाक 8 महीना मायूं द अंदर घरन में बंद थियूं पर मर्द भी बंद थी वरी वो अज़ाब वयो तो वरी माकड़ जो अज़ाब वरी वो अज़ाब हलियो पे तो वरी मांग पे निकर वारो अज़ाब वरी वो अज़ाब हले पियो तो वरी हे बरसातन वारो अज़ाब केडा मींह वठा कदे भी एडो मींह न वसियो कदे मां पढ़न मिले 110 साल में 100 साल में अल्लाह जी जात जो कसम खणी बा पढ़ा चन जे साईं इब्राहिम एड़ो मींह असां न अज़ाब जा मींह वरी ये वडा सान्या दा दिन एक्सीडेंट खेरपुर नाचन शाह जा मानो वेचारा कोच ते चढ़या वापस आया तो नूरियाबाद में कोच के बाह लगी 30 मानू सड़ी कोयला थी 18 एक घर जा भातिया क़यामत जो मंजर हो एक घर में 18 जनाजा को भोगा एक इलाके जा 30 मानू अल्लाह अकबर कबीरा वरी वेन वारो आसो पे फुलवाता बिरादरी जा मानू 22 एक घर जा बाती जन में नंदा भी हा वदा भी हा मायो भी मर्द भी हा सजी वेन पानी में किरी पई सब बेचारा तड़पी मरिया ओ मजालिलो ए किस्म जा सान्या ए किस्म जो बरसाजूं ए किस्म जी मांग पई असांजे गुनाह जो नतीजो आ बदामाली जो नतीजो आ पान संभालो पांजे रब के राजी कयो पर जायो रब यूं नमाज़ा पढ़ो कुरान जी तिलावत कयो मस्जिद जो आबाद कयो अल्लाह साईं हो माफी वठो अल्लाह साईं जे दर ते तौबा दावतो अजी ज़ारियो के अखिन में पानी आरियो रब रहीम रब करीम जे कने नहीं तो अल्लाह जे दरवाजे ते इन खुमी वडा अज़ाब असांजे मथो ईंदा हाणे अग कढी करे मौसमियात वारन चई छडियो त 2023 में न वधीक बरसात थी ओ मुंहिंजा अज़ीज़ो जे कने अहिड़ा प्रकार सां जारिया अहिड़े क़िस्म जा अज़ाब असांखो ईंदा ई न तंहिंजे करे मां तव्हांखे अर्ज़ु थो कयां मौदवाना गुज़ारिश थो कयां अचो पंहिंजे अल्लाह जे दरवाज़े ते अनीबू इला रब्बिकुम व अस्लिमू या इबादी अल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फ़िरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। छाते ॻाल्हायूं ॿुधायो कहिड़े पासे को असां सही आहियूं? गिला जी बीमारी भी असां ॾींहुं राति गिला ही गिला हुनजी गिला हुनजी नबी साईं फरमायो जेको गिला थो करे इहो ॼणो मोल भाउ जो गोश्त थो खाए पंहिंजा आहे बची खे नज़र नथा अचनि ॿियनि जूं ॻाल्हियूं कॾहिं वेंदा आहिनि हो हेड़ो आ तूं पाण ॾिसनि यार तूं कहिड़ो सोनो आ नबी साईं फरमायो ताम भलो हुआ जेको पंहिंजनि ऐबनि खे ॾिसे ॿियनि जी ऐबनि जी ॻाल्हि ई न कढे अॼु अलाए छा थी वियो मुसलमाननि खे बिना लज़त वारो गुनाह पंहिंजे मथों पिया लिखराइनि गिला में कहिड़ो थो मज़ो अचे फलाणो हीअं आ टियो हीअं आ मटियो हीअं आ माइन में भी इहा वॾी बीमारी आ 5 मायूं 3 मायूं पाण में गॾिबियूं त हुनजी गिला ओ मुंहिंजो भेनरियूं तव्हां पाण संभालो पाण खे नेक कयो पाण खे निमाज़ी कयो भाइरो तव्हां भी पाण संभालियो नेक थियो निमाज़ी
ॾिठो ॿियनि जा ऐब तलाश न कयो ॿियनि जा ऐब न ॻोल्हियो ॿियनि जूं खामियूं न ॻोल्हियो तव्हां पंहिंजूं खामियूं ॻोल्हियो पंहिंजनि ऐबनि खे तलाश करे दुरुस्त कयो सही माना में मुस्लमान बणिजो या अय्युहल्लज़ीना आमनू उदखुलू फिस्सिल्मि काफ़ा पाण खे पूरो जो पूरो मुस्लमान बणायो पाण खे सही माना में नबी जो आशिक बणायो पाण खे सही माना में मिठड़े नबी मोहम्मद करीम जो उम्मती बणायो दुनिया में भी इज्जत कमाईंदो त आखिरत में भी तव्हांजा बेड़ा पार थी पवंदा فبأي آلاء ربكما تكذبان अल्लाह जी ज़ात जो कसम मुसलमाननि जे हाल खे ॾिसी दिल रोए थी त छा कयूं आखिर कीअं वाइज़ कयूं कीअं जलसा कयूं कीअं क़ुरान ॿुधायूं जो माण्हुनि खे सम्झ में अचे दीन इस्लाम प्यारे नबी मोहम्मद करीम जी गुलामी माण्हुनि खे सम्झ में अचे अलाए छा थी वियो मुसलमाननि हर को क़ुरान को भॼे थो हर को मस्जिद को भॼे थो हर को दीन को भॼे थो खुदा जा बानऊ खुदा जूं बानड़ियूं मां सभिनी खे गुज़ारिश करणा ज़िंदगी ते को भरोसो नाहे हयाती ते को भरोसो नाहे बेचारा कीअं सड़ी आहे ख़ैर बुरनाथन छा होया न ख़बर ॻाल्हायो नथा जे ख़बर हुजे ना त कोच खे बाहि लॻंदी सची ॿुधायो कोच में विया न भला हे जेके वीचारा फुल पोटा पाणीअ में किरी पिया तड़पी मरी आया हुजे ना ख़बर त ॻोठ मां निकिरनि ज़िंदगी इंसान जी आहे हयात इंसान जी आहे मां हाणे वियुसि कंडियारे मूंखे ॿुधाइण विया अचे नहीं हिकिड़े माण्हू नौजवान न चोटी जा ज़ोर ॾेई पंहिंजी पसंदि जी शादी कई ऐं करोड़नि जो बंगलो हुन जे लाइ ठाराए ख़ुशीअ में शादी कई इंतज़ाम कई आख़िर माई वठी आयो पसंदि जी माई ॾींहं जो तक़रीबन 12:30 बजे ते आयो कुंवार वठी घर बंगले में विया नी ॾाढो ख़ुशि हुन सां भाकुर हुन सां ॻाल्हि खिले मुस्कुराए ख़ुशीअ जी इंतहा आई हुन जी पसंदि जी घरवारी मिलियसि बंगलो ठाहे फर्स्ट क्लास घरवारी लाइ ॿुधाइनि पिया कि साईं शाम जो वीचारो 5 वॻे ईअं किरी ॻाल्हाईंदे भॼ भॼा पोइ करे हेॾे पियो हुन दोस्तनि खे मानियूं खाराया रोन ख़ुशी ॾाढी शाम जो 5 वॻे वीचारो किरी पियो खणी वीचारे खे अस्पताल पुॼायूं डॉक्टरनि 2 कलाक इलाज हलायो डॉक्टरनि चयो त हिनखे अटैक पइजो आहे पर हाई लेवल जो मेजर अटैक ख़ुशी हिनखे घणी थी वई आहे डॉक्टरनि जी चवाणी बहरहाल टाइम पूरो हिन घणी ख़ुशी कई आहे उनजे करे दिलि फाटी पई आहे ऐं हे बचण जो इम्कान घटि आहे मुश्किल बची वधीक अल्लाह खे यादि कयो दुआऊं कयो बहरहाल ॿुधाइण पिया अचे नहीं 2 कलाक अस्पताल में ज़ेर इलाज हो आख़िर घोट जो जनाज़ो कढी नौ बंगलो तैयार थियल करोड़नि वारो उते पियो आहे होॾों कुंवार वठी आयो आहे उहा कुंवार उते वेठी आहे हिकिड़ी राति बि नए बंगले में कुंवार सां नसीब वीचारे खे कान अञा कीअं वाइदो कयूं तव्हां ॿुधायो इहा आहे ज़िंदगी इहा आहे हयाती खुदा जा बानो संभालियो अॼु इरादो को चए इंशाअल्लाह नेक थींदा अॼु इरादो को चए इंशाअल्लाह नमाज़ी थींदा चए इंशाअल्लाह ताला क़ुरान जा आशिक़ थींदा अज़ीज़ो अहल बेतन वारो रस्तो प्यारे नबी वारो रस्तो असहाबन वारो रस्तो जन्नत वारो रस्तो क़ुरान वारो रस्तो तंहिंजे करे जो इरादो कयो जो हिन यार सां यारी रखंदा निभाईंदव मेहनत कयो यार दीनदार थियण मेहनत कयो नमाज़ पढ़ण जी मेहनत कयो क़ुरान शरीफ़ सां प्यार करण जी ख़बर नथी पई असांजी वीचारी फुफी गुज़ारी ख़ुशि चङी भली वीचारी हाणे वीचारी मरी वई 2 टे ॾियारा थिया ईअं वञनि था माण्हू मरंदा
ये वजंदा दुनिया जो जान छॾींदा तंहिंजे करे मां तव्हांखे गुज़ारिश करण आयो आहियां जेके भी कमियूं अथव कोताहियूं अथव गुनाह अथव सभु बख़्शायो पाण खे सेट कयो सही माना में मुसलमान कयो असुल ज़िंदगी असांजी होॾों वारी आहे होॾों जी तयारी कयो मूंखे ॾाढी ख़ुशी थी जो मां का घड़ी आयुसि तव्हांखे क़ुरान शरीफ़ ॿुधायुमि अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए रब रहम फरमाए रब करम फरमाए रब्बना आतिना फिद दुनिया हसनतुम व फिल आखिरत हसनतुम व क़िना अज़ाबन नार या अज़ीज़ या गफ़ार या रब्बल आलमीन अल्लाह जे सभिनि जो अचण क़बूल फरमा ॿुधण ॿुधाइण क़बूल फरमा कमियूं कोताहियूं माफ़ फरमा परेशानियूं रफ़े दफ़े फरमा मसइला आसान फरमा जेके कर्ज़नि में ॿुॾा पिया आहिनि ग़ैबी ख़ज़ाननि में उनजी मदद ऐं नुसरत फरमा जेके बीमार उन्हनि खे सेहत कामिला आजरा नसीब फरमा जेके रे औलाद आहिनि उन्हनि खे नेक साले औलाद नसीब फरमा अल्लाह जे जेका भी जमात क़ुरान जी मोहब्बत में आई आहे सभिनि जो अचण क़बूल फरमा सभिनि जो वेहण क़बूल फरमा हेॾो टाइम थियो आहे सभु क़ुरान जे इश्क में वीचारा वेठा थी सभिनि जे रिज़्क़ में रोज़ीअ में अमलनि सालनि में बचनि ॿारनि में बरकतूं नसीब फरमा ॿई जान सभिनि जा आबाद फरमा जिन जलसो करायो आहे उन्हनि जी महिनत क़बूल फरमा ए इलाहुल आलमीन तू रहीम तू करीम तू अरहमुर राहिमीन अल्लाह साईं सभिनी खे जीअं अॼु हिते मस्जिद शरीफ में गॾु कयो ते हुसैनी मस्जिद में वरी इन ई क़ुरान जी बरकत सां मस्जिद जी बरकत सां असांखे जन्नत में कचहरी नसीब फरमाए अल्लाह साईं असां सभिनी खे मक्के मदीने जो दीदार करा काबे जो दीदार करा रोज़े रसूल जी ज़ियारत करा रोज़े रसूल दे सलामी नसीब फरमा सभिनी खे दीन जी समझ नसीब फरमा सभिनी खे दीन जी समझ नसीब फरमा ए इलाहुल आलमीन रहम फरमा करम फरमा वसल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व अला आलिहि व सहाबी आमीन ला इलाहा इल्लल्लाह।